बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जियां तव्हांखे सभु दोस्तनि खे ख़बर आहे त क़ुर्बानी जी ईद जेकी आहे उहा नज़दीक पहुची चुकी आहे। तंहिं करे सुन्नत इब्राहिम अदा करण जे लाइ तमामु मुस्लमान जेका आहिनि मुख़्तलिफ़ मालपीड़ियुनि जो जेको आहे उहो रुख़ कयो आहे। असां बि हिन टाइम मालपीड़ी मीरपुर माथेरे तरफ़ वञण जी तयारी कई आहे ऐं ॾिसूं था त उते महांगाई जे हिसाब सां माल जो छा रेट मुक़ररु कयो आहे ऐं माल जेको आहे उहो बि तव्हांखे मुख़्तलिफ़ ॾेखारींदासीं त कहिड़ो कहिड़ो माल उन पीढ़ी ते आयल आहे। ऐं सभ खां पहिरियों अगरि तव्हां मुंहिंजो इहो यूट्यूब चैनल सब्सक्राइब नाहे कयो त सब्सक्राइब करे घंटी जो बटण ज़रूरु दॿाईंदा। दोस्तो हीअ वीडियो मुकमल ॾिसो। इन में मुख़्तलिफ़ जेका उते असां जेका उते आयल आहिनि जानवर जंहिंमें गमियूं हूंदियूं, वाड़ा हूंदा ऐं वाड़ियूं हूंदियूं, गाबा हूंदा, मेंहूं हूंदियूं, जेकियूं बि झोटा उहे तव्हांखे ॾेखारण जी कोशिशि कंदासीं। उमेदु अव्हांखे जेको आहे पसंदि ईंदो। वॾी महिरबानी, वधीक हलूं था मीरपुर माथेलो, उते ॾेखारियूं तव्हांखे मालपीड़ी जी सूरत हाल छा आहे। बिल्कुलु जीअं त मां हिन वक़्तु मीरपुर माथेलो मालपीड़ी में पहुची चुको आहियां। हिते हीअ ॾिसी सघो था माल जेको आहे वॾी तादाद में हिते हिन टाइम मौजूदु आहे, जंहिंमें गाओ माल आहे, माओ माल आहे, वाड़ो आहिनि, वाड़ियूं आहिनि, गमियूं आहिनि, वॾी तादाद में मौजूदु आहिनि। ऐं मां कोशिशि करे कंहिं वापारी खां रेट माल जो पुछण जी कोशिशि कंदुसि, छो जो हिते रक़म पुछण जो नयो ॿियो तरीक़ो हूंदो आहे। घणे जो आहे? छड़ो इहो कहिड़ो आहे, छा करे हिनखे छॾींदा? हिनखे गाबो करे छॾींदा आहियूं। बिड़ंदा। अच्छा, क़ुर्बानी जे लाइ कहिड़ो कहिड़ो जाइज़ हूंदो आहे जेको क़ुर्बानी बिड़ंद चौगो? अच्छा, हिनखां नंढो न हुजे? न, हिनखां नंढो जाइज़ न आहे। जेको आहे न थोरो पको हूंदो आहे, हुन खां पोइ वरी जेको ॾंद भञी छॾींदो आहे छिके खां पोइ, क़ुर्बानी में चौगो छिको हुजे। न ईअं थींदो आहे जो किथे वापारी पाण ॾंद भञे ईंदा आहिनि मुंहिंजा, या पाण भॼी पवंदा आहिनि? वापारी भञी बि ईंदा आहिनि। अच्छा, हा। हुनमें छा उन्हनि खे फ़ाइदो थींदो आहे? उन्हनि खे फ़ाइदो इहो ई थींदो आहे, उहो पंहिंजी पाण जेको आहे कबरकारी कंदा आहिनि ॿी पंहिंजी लालच ते। ईअं न आहे, जाइज़ बि न आहे, करण बि न खपिजे। ईअं कनि था पर घणा वापारी करे बि दोस्तो ही असां हिकु वापारी सां ॻाल्हि ॿोल कईसीं त उनजो चवणो त काफ़ी जेका आहिनि वापारी उहे जेका खीरा जेका हूंदा आहिनि, खीरनि जा जेका आहिनि ॾंद उहे टोड़े उन्हनि खे बिड़ंद करे ईंदा आहिनि, छो जो क़ुर्बानी जे लाइ सिर्फ़ु बिड़ंद ढोर जेको आहे उहो जाइज़ हूंदो आहे। बाक़ी खीरो न, खीरे खां मथे हुजे, बिड़ंद हुजे, चौगो हुजे, छिगो हुजे, उनजी क़ुर्बानी जाइज़ आहे, बाक़ी नंढे ढोर जी न आहे। मुख़्तलिफ़ ज़िलनि खां जेको आहे हीउ माल आयो आहे हिते तव्हां ॾिसी सघो था। हीअ मीरपुर माथेलो मालपीड़ी आहे जिते रेट जेको आहे इंतिहाई हिन टाइम हाई थियो बीठो हुयो, छो जो क़ुर्बानी जे करे हर माण्हू क़ुर्बानी कंदो आहे, उनजे लाइ उन्हनि खे वठणी लाज़मी हूंदो आहे, उनखे क़ुर्बानी जे लाइ जानवर लाज़मी वठिणो हूंदो आहे। पोइ उनजे लाइ हर वापारी जेको आहे पंहिंजो मनपसंदि रेट करे वेंदो आहे। तव्हांखे ॾेखारियूं पिया हीअ मीरपुर माथेलो मालपीड़ी में जेको हीअ क़ुर्बानी जे लाइ विकिरो करण जे लाइ माल हिन टाइम मौजूदु आहे। काफ़ी तादाद में हिते ख़रीदार जेका आहिनि उहे ख़रीदार जे लाइ मौजूदु आहिनि। तो कयां त अॼु जी वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी ऐं मूंखे इन वीडियो बाबति जेको आहे कमेंट्स में आगाह ज़रूरु कजो। ईंदड़ नए वीडियो ताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।